अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैराज किचन। फ्रेंड्स, अॼु मैराज किचन में असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं तमामु आसान ऐं मज़ेदार चिकन टिक्का बिरयानी जी रेसिपी। चिकन टिक्का बिरयानी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिते असां खयूं आहिनि मुर्गीअ जा पीसिस तक़रीबन 1.5 किलो जे बराबरि। ऐं हाणे ॾही विझूं था अधु कप, लीमे जो रस विझूं था 4 टेबल स्पून, टिक्का मसाला पाउडर आहे 4 टेबल स्पून, लूण विझूं था अधु टेबल स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। हेड आहे अधु टीस्पून, अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, पेपरिका पाउडर आहे अधु टेबल स्पून, वाइट पेपर पाउडर आहे 1 टीस्पून। ऐं हाणे मिक्स कयूं था। मिक्स करण खां पोइ हाणे असां चिकन खे तक़रीबन 2 कलाकनि जे लाइ मैरिनेट करे रखी छॾींदासीं। ऐं हाणे हिकु पतीले में असां तेल विझूं था 2 कप्स। कटियल बसर आहिनि 3 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां कटिया आहिनि ऐं बसर खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। फ्रेंड्स, असां बसरनि खे गोल्डन ब्राउन थियण ताईं फ्राई कयो आहे। हाणे विझूं था कटियल टमाटा, 6 अदद टमाटा आहिनि। टमाटा विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था थूम जो पेस्ट 1 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून, लूण विझूं था 1 टेबल स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। टिक्का मसाला पाउडर विझूं था 2 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे जीरो विझूं था 1.5 टेबल स्पून, बादियान जो गुल आहे 1 अदद, वॾा फोटा विझूं था 2 अदद, लौंग विझूं था 8 खां 10 अदद, साबित कारा मिर्च आहिनि 1 टीस्पून, कमाल पटर जा पत्ता आहिनि 4 अदद, जावित्री आहे 1 अदद। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ विझूं था दालचीनी जी स्टिक्स 3 अदद, नंढा फोटा 10 खां 12 अदद ऐं ॾही विझूं था अधु कप। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे ढक ॾींदासीं ऐं तक़रीबन 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। असां तक़रीबन 5 मिनट जे लाइ मसाले खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां हिते खयो आहे 1 अदद ग्रिल्ड पैन ऐं ग्रिल्ड पैन में तेल विझूं था 3 टेबल स्पून ऐं हाणे मैरिनेट थियल चिकन विझंदासीं ऐं हाणे चिकन पीसिस जे ॿिन्ही साइड्स खे गोल्डन ब्राउन थियण ताईं फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, चिकन जा पीसिस गोल्डन ब्राउन थी चुका आहिनि। हाणे असां ढक ॾेई करे मज़ीद 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते चिकन जे पीसिस खे पचाईंदासीं। तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते चिकन जे पीसिस खे पचायो आहे। हाणे असां चिकन पीसिस खे विझूं था टमेटो मिक्सचर में जेको असां पहिरियों तयारु कयो आहे ऐं ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाइण लाइ रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट जे लाइ चिकन पीसिस खे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे असां वटि आहिनि उबरियल चांवर 1.5 किलो। चिकन जे मथां चांवरनि जी लेयर लॻायूं था
ऐं मथां विझूं था थोरो ज़र्दे जो रंग, कुझु कटियल सावा मिर्च विझूं था, फ्राई थियल बसर विझूं था, सावा धाणा विझूं था ऐं हाणे असां चिकन टिक्का बिरयानी खे कोल स्मोक ॾींदासीं, यानी कोयले जी धुई ॾींदासीं। असां वटि हिते हिकु ॿरंदड़ कोयलो आहे। कोयले खे असां चिकन टिक्का बिरयानी जे मथां रखे ऐं मथां कुझु तेल विझूं था ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते दम ते रखूं था। जी फ्रेंड्स, असां चिकन टिक्का बिरयानी खे 10 मिनट्स जे लाइ दम ते रखियो हुयो ऐं असांजी मज़ेदार चिकन टिक्का बिरयानी हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।